खानपुर महर वेचू शाहपुर में रोडती गोटचक सियालवर तेज रफ्तार शेजोर की टक्कर में खानपुर महर चिमिरानी मोहल्ले चौरावासी 14 सालन जो नीगर जाहिद शेख पुट मखणो शेख फौत थी वियो आहे। ॿुधायो पियो वञे त नीगर कणक जे देरनि ते वयल हो त गोटचक सियालवर तेज रफ्तार शेजोर गाड़ी टक्कर हयो, जंहिं सबब हू ज़ख़्मी थी पियो। नीगर के मक़ामी माण्हू लोडर रिक्शा ते खणी अची रहिया हुआ त नीगर रस्ते में ई फौत थी वियो। फौती नीगर जो लाश लोडर रिक्शा ते शेख हमदान बिन मोहम्मद अस्पताल आंदो वियो आहे, जिते संदसि वार्स पइजी विया आहिनि। जिते नीगर जी वालदा ॿुधायो त कणक जी देरनि ते कणक वठण लाइ वयल हो, होॾां शेजोर ड्राइवर गाड़ी समेत फरार थी वियो आहे। आख़िरी इतलाहनि ताईं पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार न करे सघी आहे। जी नाज़रीन, हे हुयो हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। मज़ीद ख़बरूं अपडेट जे लाइ विज़िट कयो असांजो फेसबुक जो पेज।